साईं एजाज़ जिफ़्कानी जी सालगिरह तक़रीब अंजुमन तरक़ी पसंद मुसन्निफ़ीन टनो मोहम्मद ख़ान चैप्टर ऐं सिंधियत बि संगत शाख टनो मोहम्मद ख़ान जे तरफ़ां ऐं सम्झां थो अॼो की सालगिरह तक़रीब हिकिड़ो मुसबित क़दम आहे ऐं भेटा जे हवाले सां हिकिड़ो ख़ूबसूरत गुलदस्तो आहे जंहिंखे समेटण जी कोशिशि कई वई आहे। साईं एजाज़ जिफ़्कानी जी ज़िंदगी जे हवाले सां खोड़ सारियूं शयूं आहिनि, तफ़सील में वञण सां तमामु घणी तवालत बि थी वेंदी। अॼु साईं एजाज़ जिफ़्कानी जी ज़िंदगी जा 65 साल जेके आहिनि उहे दुनिया जे हिन तख़्ते ते गुज़री चुका आहिनि ऐं साईं 65 बहारूं पंहिंजूं माणे चुको आहे। साईं एजाज़ जिफ़्कानी सां खोड़ सारनि दोस्तनि जूं खोड़ सारियूं यादूं वाबस्ता हूंदियूं, पर आउं सम्झां थो त साईं जी ज़िंदगी जा जिते मुख़्तलिफ़ पहलू आहिनि उते साईं जी ज़िंदगी जो जेको अहम पहलू आहे उहो इल्मी अदबी हवाले सां, जंहिंजे लाइ असां सभु दोस्त गॾु थिया आहियूं। ऐं इन शइ खां कतई बि इनकार कोन्हे त साईं पंहिंजी उमिरि जे 60 सालनि ताईं तइलीम जहिड़े शोबे में पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं ऐं उतां साईं रिटायर थियो। उन खां पहिरीं बि इल्मी ख़िदमतुनि सां गॾोगॾु साईं जूं अदबी ख़िदमतूं बि सिंधी अदबी संगत थोरे मुख़्तलिफ़ प्लेटफार्मनि तां मुख़्तलिफ़ दोस्ती जे हल्कनि तां ऐं जारी सारी रखंदो आहियो। को दौरो असां अञा पाण अदबी फील्ड में कोन आया हुई, तॾहिं मां साईं एजाज़ जिफ़्कानी जा कालम इबरत अख़बार में कॾहिं कॾहिं पढ़ंदो हुअसि। ऐं हिन वक़्तु जॾहिं जदीद सोशल मीडिया जी टेक्नोलॉजी जो जेको हीउ दौरु आहे उन में जॾहिं तारीख़ जी रिविजन थिए थी ऐं वाक़िअनि जी रिविजन अचे थी त किथे किथे असांखे पुराणी तारीख़ जा जॾहिं हवाला नज़र अचनि था त टंडे हैदराबाद खां वठी टंडे जाम ताईं मुख़्तलिफ़ अदबी सरगर्मियुनि जूं जॾहिं मुख़्तसिर रिपोर्टूं ज़हन जे आॾो गुज़रनि थियूं त उते एजाज़ जिफ़्कानी जो नालो ज़रूरु असांखे नज़र अचे थो। ऐं उन ई तसलुसल खे बरक़रार रखंदे साईं एजाज़ जिफ़्कानी थोरे जो संदसि रिटायरमेंट खे 5 साल गुज़री चुका आहिनि, पर उन्हनि रिटायरमेंट वारी जेका पोइ वारी जेका ज़िंदगी उन्हनि बजाए कंहिं ॿिए मशग़ले जे बजाए कि घर में वेही गुज़ारण जे हुन पंहिंजे इल्मी अदबी सरगर्मियुनि खे जारी रखंदे जेका आहे उहा गुज़ारी आहे। ऐं यकीनन उन हवाले सां एजाज़ जिफ़्कानी जो हिकिड़ो भरपूर ऐं लाभाइतो किरदारु बि रहियो आहे। साईं एजाज़ जिफ़्कानी जिते पंहिंजी शख़्सियत में बहितरीनु स्वभाउ रखंदड़, इख़लाक़ सां भरपूर, शफ़क़त सां भरपूर हिकिड़ो नरगो उत्साह लाइक़ किरदारु रहियो आहे, पर आउं सम्झां थो सभिनी दोस्तनि जो नरगो भरजलो रहियो आहे, पर नवनि दोस्तनि जे लाइ पिणु हिकिड़ो उत्साह लाइक़ किरदारु साबित थियो आहे जेको असां जहिड़नि खोड़ सारनि दोस्तनि खे गॾु खणी हलण सां गॾोगॾु नवनि दोस्तनि जी हौसला अफ़ज़ाई ऐं हिमत अफ़ज़ाई कंदो रहियो आहे। साईं एजाज़ जिफ़्कानी तोड़े जो हिकिड़ो बहितरीनु पढ़ंदड़ बि आहे ऐं उन पढ़ंदड़ हिकिड़े ख़ूबसूरत पढ़ंदड़ वारी रिवायत सां गॾोगॾु उन वटि तख़लीक़ जे लाइ, उन वटि लिखण जे लाइ हिकिड़ो तनक़ीद जो हिकिड़ो पहलू पंहिंजो निमाया रहियो आहे। ऐं आउं साईं जी इन शख़्सियत जे रुख जो इंतिहाई घणो क़ाइल रहियो आहे त साईं तख़लीक़ी हवाले सां तोड़े तनक़ीदी हवाले सां कॾहिं बि कंहिंजे पटकनि में हथु विझण जी कोशिशि न कई आहे। तोड़े जो साईं जो तनक़ीद जे हवाले सां रवैयो जेको आहे, तनक़ीद जे हवाले सां जेका साईं जी ॿोली आहे, जेको साईं जो इज़हार आहे, जेको इज़हार आज़ादी आहे, उनखे साईं कॾहिं बि कंहिंजी दिलि आज़ारी तौरु, कंहिंजी दिलि आज़ारी जे लाइ इस्तेमालु कोन कयो आहे। ऐं आउं सम्झां थो इहो ई सबबु आहे जो अॼु बि असां साईं एजाज़ जिफ़्कानी जे तनक़ीदी सिलाई रायनि मां सिखंदा रहिया आहियूं ऐं खोड़ सारा नवां दोस्त आहिनि जेके इन तनक़ीद जे इन तिर्ज़ खे अपनाइण जी कोशिशि कंदा रहिया आहिनि। न त असां वटि तनक़ीद जा खोड़ सारा मयार, खोड़ सारा लाड़ा, खोड़ सारा क़दम रहिया आहिनि। कॾहिं कॾहिं तनक़ीद में असां एॾो जाराना अंदाज़ अख़्तियार करे वेंदा आहियूं जो उहा तनक़ीद बजाए तज़लील महसूसु थींदी आहे। पर आउं सम्झां थो साईं एजाज़ जिफ़्कानी इन समूरी रवायत खे न रुगो मनफ़ी करार ॾिनो आहे, पर हिकिड़ी मुसाबित रवायत जो हुन क़दम रखियो आहे। जॾहिं बि कंहिं तख़लीक़ात खे हुन ॻाल्हायो आहे त हुन ॾाढे शाइस्ताना अंदाज़ सां, ॾाढे इस्लाही अंदाज़ सां उन जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते ॻाल्हायो आहे, पोइ उहे फ़नी पहलू हुजनि या फ़िक्री पहलू हुजनि। ऐं साईं एजाज़ जिफ़्कानी जी मजमूई ज़िंदगी जेका बि एसी ताईं गुज़री आहे उहा ॾाढी पॉज़िटिव वे में मुसबित अंदाज़ में गुज़री आहे। इंसानु आहे, खोड़ सारियूं ग़लतियुनि खां पाक ज़ात अला जी आहे ऐं इंसान खां ग़लतियूं थियनि थियूं, पर आउं नथो सम्झां त साईं एजाज़ जिफ़्कानी जे हथ ई ज़बान खां जेको असांजो इंसानी वजूद को घायल थियो हुजे। ऐं यकीनन अहिड़ा किरदार असांजे लाइ उत्साह लाइक़ु ज़रूरु रहिया आहिनि।
आऊं साईं एजाज़ जिस्कानी खे अॼु संदनि 65 सालगिरह जे मौक़े ते दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद पेश करियां थो ऐं अंजुमन तरक़ी पसंद मुसनफ़ीन ऐं सिंधियत बि संगत शाख टनो मोहम्मद ख़ान जे समूरे सत खे जस ॾियां थो जो हिन क़िस्म जूं सरगर्मियूं असांजे तख़लीक़ार दोस्तनि असांजे इल्मी अदबी दोस्तनि इल्मी अदबी किरदारनि खे फननि हयाती में ॾेई हिकिड़ो इन समाज खे न रुगो मुतहरक रखण सां गॾो गॾु हिकिड़ो लाभाइतो किरदारु हिकिड़ी लाभाइती रवायत खे जनमु ॾेई रहिया आहियूं। सभिनी दोस्तनि जी महिरबानी।